सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे हिन ख़ुसूसी प्रोग्राम में सामीन अॼु असांखे ख़ुशकिस्मती सां सिंध जो नाले वारो रिसर्चर गुल हयात इंस्टीट्यूट जो धणी चइजे, उनखे ठाहिण वारो चइजे, डॉक्टर दुर्मोहन पठान साहब असांखे ख़ुशकिस्मती सां मिली विया आहिनि। डॉक्टर साहब वॾी महिरबानी। रेडियो वॉइस तव्हांजी वॾी महिरबानी, कुर्ब तव्हां मूंखे यादि कयो आहे। अॼु असां तव्हांखे तकलीफ़ ॾिनी आहे त सिंध जे माण्हू जे मथां हिकिड़ी नई तलवार डेमुनि जी सूरत में हिकिड़े पासे त पुराणी आहे, नई न चइजे, पर इहो जिन बोतल मां निकिरी आयो आहे ऐं डेम करे पियो। पर हिन वक़्तु पाकिस्तान जो चीफ जस्टिस जंहिं तरीक़े सां लही पियो आहे मैदान ते त मां कालाबाग डेम बि ठाहींदुमि ऐं मुखालफ़त कंदड़नि खे आर्टिकल 6 जो मुंहुं ॾियणो पवंदो। इहा हिकिड़ी नई सिंध जे माण्हुनि में लहर, तशवीश, कावड़ ऐं गम बि आहे त चीफ जस्टिस रुगो पंजाब जो आहे या चीफ जस्टिस सॼे पाकिस्तान जो आहे। इन समूरे मामलात ते असांजे ॿुधंदड़नि बि चाहियो पिए त डॉक्टर साहिब खां इन जो पॉइंट ऑफ व्यू वठिजे। तव्हां इन समूरी सूरत हाल, मजमूई सूरत हाल खे तारीख़ सां जीअं तव्हांजो वास्तो रहियो आहे त पाणी वारो असल मामिलो आहे छा, ऐं अॼु हे जेको हमरा सफ़ा तयारु थी बीठो आहे त आर्टिकल 6 बि आम सिंधी या कंहिं बि मुखालफ़त कंदड़नि ते लागू कंदो, इन सॼी सूरत हाल खे तव्हां कीअं था ॾिसो? असांजे साम्हूं ॿुधायो। तव्हांजी वॾी महिरबानी। इहा तमामु हिकिड़ी छिरकाईंदड़, ॾुखो ईंदड़ ऐं परेशान कंदड़ सूरत हाल आहे जेका असांजे चीफ जस्टिस जे बयाननि ऐं हिकिड़ो ज़ाती हिकिड़ी कोशिशनि जे करे पैदा थी आहे। ऐं इहा आर्टिकल जा ज़िक्र अचनि था पिया, इहो शर्म में ॻाल्हियूं हुनजे ज़बान खां निकितियूं आहिनि त इहो डेम जी मुखालफ़त जे ज़रूरु मां झूपड़ियूं ठाहे कंदुसि। ऐं इहो सरकारी मुलाज़िम पंहिंजे हथूं ठपी करे ऐं पंहिंजे जेको हिकिड़ी वायोलेशन करे पंहिंजे रूल्स एंड रेगुलेशन जी आउट ऑफ वे वञी जेकॾहिं कंहिं ॿिए मौज़ूअ ते ॻाल्हाए थो त जेकॾहिं उहो ॻाल्हाए सघे थो त पोइ दुनिया जहान खे ॻाल्हाइण जो जेको आहे उहो हक़ु पहुचे थो पियो। इहो कॾहिं बि सुप्रीम कोर्ट जे कोन्हे को सोए मोटे ते को केस हलाइजे, हिकु ॻाल्हि कजे, पर हे केस न आहे। हिकिड़ो चइजे त हिकिड़ी क़िस्म जी हिकिड़ी ज़्यादती आहे ऐं मिसयूज़ ऑफ पावर आहे। ऐं इहो रुॻो जीअं फरमायो त पंजाब जो या कंहिं ॿिए के सूबे जो को चीफ जस्टिस कोन्हे, सॼे पाकिस्तान जो आहे, त हुनखे ॻाल्हाइण में थोरो एहतियात, मोहबत ऐं प्यारु करणु घुरिजे। ऐं पाकिस्तान को सूबनि ठाहिण जे लाइ, सूबनि टोड़ण जे लाइ ऐं डेमनि ठाहिण जे लाइ कोन ठहियो। ऐं इहे जेकॾहिं असांजो पस मंज़र में असां ॾिसंदासीं
त उन पस मंज़र में असांजूं कुर्बानियूं सभिनी जूं कुर्बानियूं जंहिं सूबे जूं आहिनि जिन माण्हुनि जूं आहिनि उन्हनि कुर्बानी जा हिकिड़ा सबब आहे ऐं उहो सबब इहे हुआ त असां पंहिंजो आज़ादी सां ख़ुदि मुख़्तियारीअ सां पंहिंजे दीन धर्म जे हिसाब सां पंहिंजे सकाफ़त जे तरवीज जे लाइ ऐं पंहिंजो आज़ादी जेके फ्रीडम चइजे हिते फ्रीडम त कोन थियो न। हिकिड़ा माण्हू हाणे ॾिसो केॾी ज्यादती आहे कि समूरनि सूबाई असेंबलियुनि जा जेके आहिनि ठहिराव पास थियल आहिनि त काला बाग डेम ठहिणु न घुरिजे। अहिड़े नमूने सां अवां ॾिसो जॾहिं खां वठी इहे डेम जूं ॻाल्हियूं हलियूं आहिनि त उन खां वठी अॼोके ॾींहं ताईं सिंध सॼो सरापस एहतजाज आहे ऐं न रुगो सिंध पर ॿियनि सूबनि बि पंहिंजे हिसाब सां उनखे जेको आहे सो वाइवेरा कई आहे। हाणे इहा कंहिंजी जेकी आहे उहो कंहिं को ॿुधण लाइ को तयारु कोन्हे को ऐं हिकिड़ो फर्ज़ु वाहिर थी करे ऐं उहो सभिनी खे थियो सभिनी सिंध असेंबली खां वठी वेंदे समूरनि असेंबलियुनि जे ठहिरावनि खे थो रद्द करे माण्हुनि जे जज़्बनि ऐं उमंगनि खे रद्द करे थो ऐं इहो इख़्तियार इहो जेको आहे सो चीफ जस्टिस जो आहे ई कोन त एॾी मुदाख़लत करे ऐं असांखे सिंध हासिल खे घुरिजे त इन जे लाइ जेको आहे सो इंटरनेशनल कोर्ट ताईं वञनि ऐं हिनखे हिन पाकिस्तानी जेकी जुडिशियल काउंसिल में आहे उन में हिन जे ख़िलाफ़ जेको आहे सो को केस दाख़िल कनि त हे माण्हू पंहिंजे अदलिया जे कमनि कारनि खे छॾे करे ॿियनि ॻाल्हियुनि में टंगू छो थो अटकाए। पाकिस्तान जे माण्हुनि जूं दिलियूं जेके हिन जो तक़सीम छो थो करे पोइ ऐं हुनखे भई उहे हिनखे ठीकु खयो आहे ऐं ॿियनि खे जेको आहे ॻड़की कान्हे का। ऐं जॾहिं अयूब जे ज़माने में सिंध ताश मुआदो थियो पंजाब पाणी जेको सो नदियूं उन्हनि खे हिंदुस्तान खे ॾिननि उन वक़्तु किथे छो ख़ामोश हुया। ऐं हाणे हिकु सूरत हाल सियासी अहिड़ी ठही आहे कि असांजा जेके सिंध जा अॻुवान आहिनि होॾे कंहिं वकायर ॿिली कोई ॾिठो हुननि खे केसनि में ॿियनि ॻाल्हियुनि में मुझाए उन्हनि खे अहिड़े बंदि दरवाज़े ताईं वठी आया आहिनि बंदि गलीअ ते वठी आया आहिनि त हो जे ॿिए कबार न कढनि। अहिड़े नमूने सां हिते हिकिड़ो नवाज़ शरीफ़ जी हिकिड़ी एजेंडा आई त जेको जागो पा पंजाब चई करे उहो ॿियनि खे नज़रअंदाज़ करण वारी हुन माण्हूअ खे जेकॾहिं थोरो जेल हवाले करे परे करे रखियो अथनि त हीअ एजेंडा आहे थो खणे पियो हिते हिकिड़ो सियासी एजेंडा आहे। हे हिकिड़े माण्हू चीफ जस्टिस जो अकेले माण्हूअ जो कमु कोन्हे को सॼे मुल्क जो समूरनि सूबनि जो जेको आहे सो हुन में हिकिड़े क़िस्म जो मफ़ाद आहे। असां हिकिड़े सूबे जे हिकु माण्हूअ खे हिकिड़े माण्हूअ खे एतिरो इख़्तियार नथा ॾेई सघूं त हो डिक्टेटराना अंदाज़ सां वेही करे समूरनि माण्हुनि जे जज़्बनि उमंगनि असां अलाए केतिरा साल हाणे इहो मुंहिंजे वेबसाइट ते मां ॾिसो उते लिखियलु आहे असांजो काला बाग डैम ते जेको मटीरियल आहे मां उन में जेको आहे 84-85 खां वठी जेके बि जुलूस निकिता आहिनि जेके बि उन मां हिकु किराना लाइ ॾिठाई आहे। हे सालनि जा साल असां जेका महिनत कई आहे उहा अजाई आहे राय कान्हे उन वक़्तु का सियासी पार्टी कान्हे उहो नवाज़ शरीफ़ हुयो ॿियूं पार्टियूं हुयूं कंहिंखे का हिमत कान थी को हुकूमत में जेको बि डिक्टेटर आया उन बि जेको कुझु कोन कयो। हिकिड़ो माण्हू जेको आहे घर खां निकिरे थो पियो उहो सोचे त मां आर्टिकल फलाइण त आर्टिकल न फलाइणो त तूं पाण तो वायोलेशन करे तो ते आर्टिकल कोन लॻंदा त तूं इहो सुप्रीम कोर्ट जो जेको आहे इख़्तियार में थो अचे या सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस जे इख़्तियार में आहे त हुनखे पर्सनल वठे एतिरो जेको माण्हू हुनजे ख़िलाफ़ ॻाल्हाए थिए हुनखे जेको आहे उहा लठ तोप खणी हुन सां जेको आहे सो ॻाल्हाए। मूंखे यादि थो थिए उहो अंग्रेज़ जो ज़मानो वारन हेस्टिंग्स जो गवर्नर जनरल हो ईस्ट इंडिया कंपनीअ जो उन ॾियारनि में सां हिकिड़े खे माण्हूअ खे फांसी आई ऐं उहो सिंधीअ में बि हिकिड़ो किताबु आहे नंद कुमार खे फांसी उहो तर्जुमो थियो अंग्रेज़नि जे दौर में उन हिकिड़े माण्हूअ ते साईं केस हलियो गद्दारीअ जो ऐं कोर्ट में जॾहिं अमरा पेश थियो त बाबा ॾे हालवा चईं मूं कोॾो कोन कयो आहे अब हाणे शायदि हिकिड़ो शायदि आयो चईं हा मां हिनखे ख्वाब में ॾिठो त हुकूमत जे ख़िलाफ़ हिकिड़ो डॉक्यूमेंट हो हिन उनते सही कई उहो कोर्ट उहो उनजे ख्वाब खे तस्लीम कयो हुन नंद कुमार खे फाही आई। पाकिस्तान जूं सॻुड़ियूं कोर्टूं उन्हनि पंहिंजनि फ़ैसिलनि खे पाण पोइ भुटे जे हवाले सां ॻाल्हायो त चयनि न त असां ग़लति फ़ैसिलो कयो
जॾहिं कोर्टूं बि कॾहिं कॾहिं ग़लतियूं करे सघनि थियूं त उनजे हिकिड़े माण्हूअ खे इख़्तियार नथो पहुचे त उहो सॼे मुल्क जे माण्हुनि सूबनि उन्हनि जे तहरीकुनि उन्हनि जे तंज़ीमुनि जे लाइ जेको आहे सो वेही अहिड़ी ज़बान इस्तेमालु करे जेका हिकिड़ो डिक्टेटर बि न कंदो आहे, उहो थोरो एहतियात कंदो आहे। हे जेको आहे सो ॾेखारणु थो चाहे त मां भला हाणे आर्टिकल ईअं कंदुसि, इन जी पाकिस्तान कंहिंजी जागीर कोन्हे, पाकिस्तान सभिनी ठाहियो आहे। सिंध जो त हुन में हिसो आहे, हुन काइदे आज़म उन्हनि खे सिंध ॾिनो, उन्हनि खे जेको आहे सो मुस्लिम खे आगा खान उन्हनि खे सिंध ॾिनो। सिंध पहिरीं असेंबली जे पाकिस्तान में शामिल करण जो जेको सो उहो ठहिराउ पास कयो। हीअ हिसाब सां वॾे खां वॾी ज्यादती थींदी। असांखे इंटरनेशनल कोर्ट ताईं वञणु घुरिबो, असांखे सभु पासा ॾिसणा पवंदा। हिकिड़े माण्हूअ जो इहे धमकियूं आहिनि, भभकियूं आहिनि ऐं उहो वायोलेशन थो करे, उहो पंहिंजे जेको हुनजे इख़्तियार में कोन्हे, उहो पंहिंजे जुरिस्डिक्शन खां ॿाहिरि थो वञे। उन जुरिस्डिक्शन जो हुनखे जेको आहे सो असांजे सिंध जे करे आहे अॼु ख़ामोश रही त पोइ तबाह बर्बाद थी वेंदी। ऐं हीअ वॾी प्लानिंग सां इहा जेकी चेंज आई आहे सियासी तौर ते, हिकिड़े जा हथ ॿधो, हिकिड़े जो मुंहुं ॿधो। ऐं मां सवाल कया आहिनि इन डेम जे हवाले सां, इन PTI जे आशिकनि खे पोइ करके मां चयो जेको कुझु सिंध सां थियो अॻे बि लिखियो अथमि। मूं चयो त बाबा तव्हां जेको तको सां अॻिते निकिरो, को न को सिंध खे नुक़सानु थियो त हुन ज़िम्मो अव्हां ते हूंदो। त उतो चवण लॻा आहिनि साॻी चीफ जस्टिस वारी ज़बान कि असां माहिर फ़ैसिलो कंदा। हाणे बाबा भई 40 साल जेका उन ख़िलाफ़ तयारी कई आहे उन में माहिर कोन आहे। इहे घटि माण्हू आहे घटनि में निकिरी आया, उन ते हज़ारे पेजिस लिटरेचर आयो आहे, उन ते खोड़ किताब आया। चवनि था असां बैन अल-अक़वामी कॉन्फ्रेंस जेके असां कराईंदासीं। असां बैन अल-अक़वामी कॉन्फ्रेंस खे कंहिं हक़ ॾिनो आहे? सिंध जी तर्जुमानी करणु, सरहद जी तर्जुमानी करणु या बलूचिस्तान जी तर्जुमानी करणु। फ़ैसिलो असांजो आहे, मफ़ाद असांजा आहिनि। त हुन में बैन अल-अक़वामी जी माना इहा आहे कि 5-10 माण्हू जेके आहिनि से जहाज़नि ते टिकेट ते घुराए मिठा ॿोड़ खाराए हुननि को तव्हांजी मर्ज़ी जो ॻाल्हाए ॾे। सो इहा हिकिड़ी ज्यादती आहे। ऐं इहा मां सम्झां थो सिंध जो हिकिड़ो क़ौमी हक़ु आहे त उन जे इन खे ॿुधो वञे। ऐं असां इहा जेकॾहिं ज्यादती हिकु दफ़ो इहा थी त पोइ मूंखे लॻे थो त पाकिस्तान सां जेको इलाहाक़ो हुयो सिंध जो, माण्हू मजबूर थी पवंदा उन ते सोचण जे लाइ त हुननि जेको कुझु कयो सो उहा ज्यादती कई। सो हाणे मां मुख़्तसर ॻाल्हियुनि खे ईअं कयां, जेको कुझु चीफ जस्टिस करे थो पियो उहो पंहिंजे जुरिस्डिक्शन खां ॿाहिरि थो वञे, उहो पंहिंजो मिसयूज़ थो करे पंहिंजे हिन जो पोज़ीशन जो। हुन माण्हू खे जॾहिं डिक्टेटर जा ॾींहं आया, सिविल हुकूमतुनि जा ॾींहं आया, तॾहिं बि डेम जूं ॻाल्हियूं आयूं। डेम जे ॻाल्हियुनि खे इन करे दफ़नायो वियो त इहो ॾाढो इशू जेको आहे सो क़ौमी सलामतीअ जो आहे। हे सभु क़ौमी सलामतियुनि खां वठी वेंदे माण्हुनि जे हक़नि ताईं जेको आहे सो हे माण्हू लताड़ करे कुझु जेको ॻाल्हाए थो पियो उनखे लगाम अचणु घुरिजे। उनजो जेको आहे सो असांखे तदारक करणु घुरिजे। ऐं मां सलाह ॾींदुसि कोर्ट में न वञे। कोर्ट में जेकॾहिं को वियो त कोर्ट जे मथां वेठो आहे उन ते असरअंदाज़ थींदो। बैन अल-अक़वामी कोर्टूं आहिनि, ॿिया तरीक़ा आहिनि। हिकिड़ी असां काल ॾेई सघूं था पिया सिंध सतह सॼी जी। ऐं जेकॾहिं असां ग़ैरतमंद सिंध आहियूं, असां बचिड़ा आहियूं त असांजो हक़ु आहे त मुल्क कंहिंजी जागीर कोन्हे, असांखे बि ॿुधो वञे, असांखे जेको आहे सो वॾे फ़ैसिलनि में शरीक कयो वञे। असां एतिरो हक़ु था घुरूं न, पर उहो त माण्हू पंहिंजी वायोलेशन थो करे न। उहो माण्हू पंहिंजे हदुनि खां निकिरी थो अचे न। किथे आहे असांजे चीफ जस्टिस जे जेका हिन में मुलाज़मती हिन में जेका QOS में आहे उहो ईअं फ़ैसिला कंदो। बाबा चोख जेकॾहिं मिसाल खां केस करे खणो आहे त केस करे हलाए न, माण्हू खे ॿुध न। भई माण्हू खे ॿुधण ॿुधण माण्हू जा वात बंदि थो करे त मां हे कानून लागू कंदुसि, मां हीअं कंदुसि। चंडे जी ॻाल्हि जेके नथी वणे हुनखे शर्म अचणु घुरिजे। यार चीफ जस्टिस ईअं एतिरो लही ईंदो आहे छा? त हिकिड़ो ज़ाती क़िस्म जो हिनजो जेको रवैयो आहे उहो तमामु ॾुखोईंदड़ आहे, उहो परेशान कंदड़ आहे। ऐं असांजो कॉन्स्टिट्यूशनली आइनी तौर ते, कानूनी तौर ते, क़ौमी तौर ते असांजो इहो हक़ु थो थिए। सो मुंहिंजा साईं मुंहिंजी गुज़ारिश इहा ई आहे, मुंहिंजो अर्ज़ु इहो ई आहे
त हिते परदनि खे क़ौमी फ़ैसिला न घुरिजनि, इहे आमरनि जूं रिवायतूं आहिनि ऐं इन में बि असां सिंध वासियुनि खे इहो आइनी तौर ते, कानूनी तौर ते, क़ौमी तौर ते, समाजी तौर ते खोड़ हवाला आहिनि जिन हवालनि सां असांजो हक़ु थिए थो त जेको बि कुझु पाकिस्तान में वही वापरे थो, जेके बि वॾा फ़ैसिला थियनि था उन्हनि में सिंध खे ॿुधो वञे, उन में सिंध जी शिराकत, उनजी सिंध जी जो हुजो तमामु ज़रूरी आहे। ऐं जेकॾहिं डैम ठहिणा ई आहिनि त उन डैमनि ते इहे आर्डर्स जे ज़रिए ते एडमिनिस्ट्रेटिव आर्डर्स सां या मिसयूज़ ऑफ पावर जे हिसाब सां के हिकिड़े आमराना अंदाज़ सां जेकॾहिं फ़ैसिला मुसलत थींदा त असां तमामु घणा फ़ैसिला मुसलत करे पाकिस्तानी तारीख़ में ॾाढा नुक़सान ॾिना आहिनि, पाकिस्तान खे नुक़सान ॾिना आहिनि। तंहिं करे मुंहिंजो ख़्यालु इहो ई आहे त असांजे चीफ जस्टिस साहिब खे ज़ाती तौर ते अञा जो मसइलो बढ़ाइणु न घुरिजे। पंहिंजे वेही जेके बि जेके मुलाज़मती जेके उनखे हक़ आहिनि उन्हनि खे ओरांगरे जे बदिरां चिड़ी ऐं गुस्से सां कावड़ में अचे करे माण्हुनि खे जेको आहे सो ॾाढो ॾाढो में ॻाल्हाइण त शर्म नथो थियनि, बेशर्म आहिनि। हा, इहो कान आहे हिकिड़े वॾे खां वॾे उहिदे वारे माण्हूअ खे केतिरो पर्सनल थी वञे। ॿुधण जो इंसाफ़ जो अदल जो जी तक़ाज़ा आई आहे त कंहिं बि फ़ैसिले करण खां अॻु में माण्हू खे ॿुधो वञे। सो मुंहिंजी सिंध वासियुनि खे गुज़ारिश आहे त असांखे उहा जॻह फ़ैसिला वठणु घुरिजनि जीअं सिंध खे ॿुधो वञे। सिंध खे जेकॾहिं नज़र अंदाज़ कयो वियो त पोइ असां जा ईंदड़ नसुल ॾाढो असांखे जेको आहे सो गुस्से थींदा त असां हुनजो जेको आहे सो फ्यूचर जेको असांजो आहे हुनजो जेको हाल थींदो उनखे तबाही ऐं बर्बादी तरफ़ वठी आयासीं। आख़िर में तव्हां खां हिकिड़ो इहो सवालु आहे त अॼु चीफ जस्टिस साहिब आर्टिकल 6 जी ॻाल्हि कई आहे। छा आर्टिकल 6 माण्हू खे इज़हार राय ते लॻाए सघिजे थो? चीफ जस्टिस कहिड़े कानून तहत इहे सभु मामला करे थो इन जी मूंखे ख़बर न आहे, पर बीइंग अ सिटीज़न ऑफ पाकिस्तान मुंहिंजो इज़हार आज़ादी जो हिकिड़ो कानूनी रियासत हक़ ॾिनो आहे, उनखे तलब करे उनजे मथां आर्टिकल 6 लॻाइण वारी ॻाल्हि, इन सॼे मामले खे तव्हां छा था सम्झो? दाबो आहे, धड़को आहे, डेम न ॻाल्हायो, इनखे तव्हां कीअं था ॾिसो? फ़िलहाल त हिकिड़ो ज़मान आहे, हिकिड़ो धड़को आहे, पर मां सम्झा थो इहा बदकिस्मती थींदी, ज़्यादती थींदी त जेको आहे सो चवंदा आहिनि त न सां छॾिए त काठी न बि आहे। पोइ सिंध खां वठी वेंदे हर सूबे माण्हू चवे थो न त बाबा असां टेबल ते वेहो न, ॻाल्हियूं कयूं न, पर हुन माण्हू जो मुंहुं बंदि करण लाइ जेकॾहिं कंहिं बि आर्टिकल जो हवालो ॾिजे थो या आर्टिकल जो लागू कजे थी त मां सम्झां थो इहा वॾे खां वॾी ज़्यादती हूंदी ऐं वायोलेशन ऑफ ह्यूमन राइट्स हूंदी। ऐं इहा जेकी इन जी माना इहा ई थी त उहो बज़द आहे असांजो साहिबु त उहो पंहिंजी मर्ज़ी हलायां ऐं सॼे पाकिस्तान खे न ॿुधां। हुनजी हिकिड़ी उहो ड्यूटी बाउंड आहे, भई हिते जज जे ड्यूटी बाउंड आहे त फ़ैसिलो जेको आहे उहो फ़ैसिले करण खां अॻु में हे फ़ैसिलो नथो करे न, हुकुम थो ॾिए। फ़र्क़ु इहो ई आहे, हुकुम न ॾिबो आहे, फ़ैसिले करण में ॿुधबो आहे धुरनि खे। ऐं हिकिड़ो अलाह ऐं अलाह जे रसूल खां हाज़िर नाज़िर ॼाणे पंहिंजी उन जी ॻाल्हि कबी आहे। हिते फ़ैसिलो नथो थिए न, हिते त जेके आहिनि आर्डर्स इशू थियनि न। ऐं इहा हिकिड़े क़िस्म जी धमकीअ सां गॾोगॾु हिकिड़ी तौहीन आहे हिकिड़नि इंसाननि जी कि तव्हां जेकॾहिं क़ौमी माण्हुनि जी समूरनि सूबनि जी कि तव्हां जेकॾहिं मुंहिंजी ॻाल्हि न मञींदो त मां हे जेको आहे आर्टिकल जेको आहे सो उहो इम्प्लीमेंट कंदुसि, प्रोमलगेट कंदुसि ऐं हुनखे जेको आहे सो मां इस्तेमालु कंदुसि। इहा मुंहिंजे ख़्याल में वॾे खां वॾी ज़्यादती थींदी। ऐं असांजे चीफ जस्टिस साहिब खे थोरो एहतियात खां कमु वठी करे पंहिंजो जेको आहे सो उहो पंहिंजा पावर्स ॾिसे, पंहिंजा TORs ॾिसे ऐं ॾिसे त हिकु फ़र्ज़ु वाहिद थी करे कॾहिं क़ौम ते मुसलत थो करे फ़ैसिला त चइबो ईअं त हुन खां पाण खां बि वायोलेशन थिए थी पई त पंहिंजे उहिदे ऐं रुतबे खे मिसयूज़ थो करे। डॉक्टर साहब, इन समूरी सूरत हाल में तव्हां जीअं चओ पिया त कोर्ट में बि न वञिजे, जो कोर्ट में उहो वेठो आहे, सिंध जे आम माण्हू खे, सिंध जी तंज़ीमुनि खे, सिंध जे धुरिन खे तव्हां कहिड़ो न्यापो ॾींदव त हिन ॾुखी ऐं अणांगी वेल महल हू छा कनि?
ज़ाहिर आहे त हिकिड़ी काल ॾियनि ऐं पंहिंजे दुख ऐं पंहिंजे अहसास लहरू में जो इज़हार कनि था असांखे ॿुधो वञे, ॿुधण खां सवाइ इहे सिलसिला न कयो। ऐं हिकिड़ी काल त सॼी सिंध खे असां बंदि करे सघूं था। ऐं अहिड़े नमूने सां इंटरनेशनल फोरम्स था आहिनि, उन्हनि ते बि वञी सघे थो पियो ऐं ॿियनि जूं मददूं बि वठी सघनि थियूं। ऐं ॿियो ॿियनि जी माना आहे त पंहिंजो रुॻो हिकु चीफ जस्टिस त कोन्हे न, चीफ जस्टिस सां गॾु गॾु ॿिया बि असांजा। सो मुंहिंजी गुज़ारिश इहा ई आहे, मुंहिंजी सलाह इहा ई आहे त असां ॾाढो प्यार सां पंहिंजा पासा पाकिस्तान असां ठाहियो आहे। पाकिस्तान खे नुक़सानु थींदो, असांखे नुक़सानु थींदो। ऐं उहे माण्हू जेके इनफरादी तौर ते सॼे पाकिस्तान ते मुसलत कनि था या फैसला मुसलत कनि था पिया, उन्हनि ताईं असांजो आवाज़ु पहुचणु घुरिजे। खोड़ फोरम्स आहिनि, प्राइम मिनिस्टर आहे उहो उते पहुची सघे थो पियो। ऐं इवन असां पंहिंजे फ़ौज खे बि जेको आहे सो गुज़ारिश करे सघूं था पिया त बाबा असांखे ॿुधो त सही, हिन माण्हूअ खे जेको आहे सो थोरो त कंहिं न कंहिं तरीक़े सां पंहिंजे पोज़ीशन खे मिसयूज़ करण खां थोरो परे करे हिकिड़े अदल इंसाफ़ जी नाराज़गीअ में ॾेई करे माण्हुनि खे ॿुधण जो मौक़ो ॾियो। माण्हुनि जा ॾुख ई दर्द आहिनि, माण्हुनि सालनि खां वठी हिकिड़ी जिदोजहद कई आहे, कोशिशि कई आहे, उहा राय कान्हे। ऐं इहे जेकॾहिं क़ौमी मसाइला इनफरादी तौर ते हल थींदा त सिर्फ़ु पाकिस्तान खे नुक़सानु थींदो। वॾी महिरबानी डॉक्टर साहिबु, तव्हां पंहिंजी वक़्तु असांखे ॾिनो। साईं हुया डॉक्टर दुर्मोहम्मद पठान साहिबु, जंहिं डेम वारे इशू ते ॾाढो क्लियर ऐं पंहिंजो पॉइंट ऑफ व्यू ॾिनो। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां छा लिखी, छा लिखां सिंध मुंहिंजी अमा। दुनिया जा सिंधियो हिकु मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।